बैंक में पैसा मां कढाए छॾिया आहिनि। हा रक़म खोड़ा 1 to 5 मोटरसाइकिल वठणी आहे। ठीक आहे वधीक वरी शाम रात कंदोमांइ। दे खबर तू कल कचरो छो न खणण आहे? साहब कल मुझी शादी हुई इन लाइ कोन आयुसि। न यकीन चई हे ॾिस गानो पाती वधो अञा ताईं। 2 महीना पहला तो जीडू जी शादी हुई, कल वरी टीजी शादी भी थी वई। हराम खोर केतिरियूं शादियूं तू कंदे? साहब अञा त 3 शादी कयूं आहिनि। अञा मां ॿी छोकिरी बि ॾिसी आयो आहियां। सतवाड़ो जीअं गुज़रंदो चौथी शादी मां कंदुसि। मां त हिकड़ी ज़ाल मां ई तंग अची वियो आहियां। हराम खोर तू 4 शादियूं थो करी। ॾे ख़बर एतिरा पैसा काॾां आणींदो आहे? कचरे मां त नथा निकिरनि पैसा। नन्ना गंजा कचरे मुंह तो पैसा कोन निकरदा, पर तो वारे कचरे मुंह अज मुंह वट पैसा निकरदा। नन्ना साहब मुखे गुरबत ना है, मुझो कारोबार भी ते वडो है ना। मुखे तो जे कारोबार जी सजी खबर आ। तू कचरे खणण जे बहाने सा पराए घरन में अंदर घिरी वेंदो आहे। कीमती सामान में हाथ विझी करे सजो सामान बोटे में विझदो आ। हाणे कचरो खणण टाइम ते आयो कर। तवा के त खबर आ ना, मां 3 ज़ालन जो घोट आ। टाइम सा त कोन इंदुस, पर रोज हिंदुस्तान जो कचरो खणण जे लाइ। निभागा तू 4 ज़ालन के मुंह डेवी थो। खुदा खैर करे मथे ना हलियो वने। इंदो छा मतलब है साहब? मतलब इहो ता तू 3 ज़ालन के किए थो संभारे। मां हिकड़ी माई तंग अची वियो, मांजे मथे जा वारी खुसी आहिनि। मां पंहिंजे 3 ज़ालन के छिके करे रखदुसि। मुझे घर में वडी इज्जत आ। छा ॿुधई? हराम खोर शादी थियण खां पहला मां भी ये सोचींदोम त पंहिंजी घर वारी के ये छिके करे रखदोम। हाणे त मुंहिंजा हर रोज कन छिकजन था, हर रोज मां खुश जा थो। फकीरन जिया मुंहिंजी हालत थे थी। हे ॾिस भाऊ मांजो पांचो फाटजी पियो आ। घर वारी मुंहिंजो पांचो भी मुखे न सिभी ॾींदी आ। साहब मुखे लगे तो तव्हांजी घर वारी अची वई आ। टाइम सां घर वञो, इन वरी तव्हांजा अॼु कन छिकजन। हा यार हुन दरदा वञी ॾिसां त अलाए केर आयो आ। आज तेनी गांधारे कचरे मुंह खोड़ सजा पैसा निकतन। रमू तू आज माला माल थी वे। पेर ड्रा रमू बेफरेनी घर जी रुख करनी ना है। हाँ नी भागा दी देर जो दरवाजो खड़काईंदी बीठी आ। एडी देर छो लाती तई? घणी ज़बान ना हला, अची त वियो आ। वडो बहादुर बणी तो किन्ना मोगा वडी आवाज में नगिला न त गुद्दी में वाड़े छडी दी साई। आऊं तो पंहिंजी इज्जत कराइण जे लाइ तकड़ में दरवाजो खोलण आयुसि। इज्जत मुंहिंजी जेकी कयई उतर में मुंहिंजी बेइज्जती थी करी। हाणे थी वई इज्जत तर मुंहिंजी अखियुनि खां। प्यारी घणी कावड़ ना कर। आज सुबह जो जेके मां पैसा तोखे ॾिना हा बैंक ना वठी आयुमि कर्जो, उहे त मुखे खणी दे शाम जो मोटरसाइकिल ते वठणी आ। मुखे पेके कोन हलदे मोटरसाइकिल ते घुमण। ओए त मां कचरे डब्बे में पैसा रखया हुया ताकि चोर न खड़ी वञनि। ओ शिट, कचरे वारे डब्बे में आजकल पैसा केर रखदो आ? तो वारो दिमाग उन माल छा गाह चरण वियो चरी कहीं जाए जी। घणो मथो न हण न त हणदी साईं चमाट। किन्ना मोगा बुधात सही थियो छा है? हो कचरे वारो डब्बो जेको हुयो ना, मां कचरे वारे खे ॾेई छॾियुमि। उहो कचरे वारो त हलियो बि वियो हूंदो ॿिए ॻोठ। तोखे दीद न पवंदी पई? कचरे डब्बे में ॾिसी हाणे हुन में पैसा पिया हुया। कचरे वारे डब्बे में ज़ाहिर ॻाल्हि आ कचरो ई त हूंदो आ। मां जेकॾहिं कचरे वारे दॿे में ॾिसां हा न, धप अचे हा, किनी उबड़ाहट अचनि हा, मुंहिंजी तबियत पवे हा बिगड़ी। कचरे डब्बे में ॾिसबो आ घर जो को कीमती सामान न हुजे। हाणे मां तोखे ॿुधायां थी त कचरे डब्बे में कीअं न ॾिसबो आ। तव्हां भी दोस्तों जेकॾहिं शादी कयो त ॾिसी विसी कयो, किथे तव्हांजी न थिए बेइज्जती। मगज मार खबर न चाहे।